अल्लाह अल्लाह। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों तव्हां सां मां कंटिन्यू हुयमि त असां शाइर अहले सुन्नत तमामु बहितरीनु शाइर मुंहिंजो तमामु पुराणो अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी बहितरीनु मशहूरु फेमस नात जेका मदीने वारा मुंहिंजा साईं तूं मदीने घुराइजांइ। अल्हम्दुलिल्लाह अॼु हुन शाइर जे घर में अल्हम्दुलिल्लाह असां मौला अली जे शान खे बुलंद कया। हुनजे घर में हिकिड़ी मौला अली जी शान में महफ़िल सजाई आहे। त मां तव्हां दोस्तनि खे मिलाईंदुसि शाइर अहले सुन्नत फ़क़ीर मंठार अली कुंभर। सुभान अल्लाह। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम व रहमतुल्लाह। साईं अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी जेका नात आहे अल्हम्दुलिल्लाह मदीने वारा मुंहिंजा साईं तूं मदीने घुराइजांइ। माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे ख़ुशी महसूसु थींदी हूंदी त तव्हांजी अल्हम्दुलिल्लाह इहा नात कुंड कुर्च में हली रही आहे। बिल्कुलु बिल्कुलु असांखे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। ऐं असां तक़रीबन जेका शाइरी बिल्कुलु थोरी का ठाहींदा आहियूं पर उहा असां जेकॾहिं ॾियणु चाहींदा पसंदि कंदा आहियूं त उहा अब्दुल रज़ाक जे लाइ ठाहींदा आहियूं ऐं हुनखे ॾींदा आहियूं। उहा शाइरी हुनखे ॾिनी आहे जेका हुन बाक़ी प्रोग्रामनि में उहो चवंदो रहंदो आहे। हुनजा अब्दुल रज़ाक जा असां थोराइता आहियूं। साईं अलाह साईं तव्हांखे मदीने वारो साईं आबाद रखे। ऐं तव्हांखे दोस्तनि खे ॿुधाईंदो अलाह त अल्हम्दुलिल्लाह कराची में मौजूदु आहियां। जीअं त चैनलनि जे हिसाब सां प्रोग्रामनि ते अल्हम्दुलिल्लाह चैनलनि ते हिकिड़ो असांजो सिंट्री ते कल्ह असांजो प्रोग्राम थी गुज़रियो। ऐं दुआ कयो दोस्तनि खे इहो अर्ज़ु आहे त सभिनी खे त दुआ जी अपील आहे त दुआ कयो त अल्हम्दुलिल्लाह जेके बि ॿिया बि चैनल आहिनि कुझु उहे उन्हनि ते अल्हम्दुलिल्लाह असांजो कमु जारी सारी आहे। उन्हनि ते बि इंशाअल्लाह तव्हां सां हाज़िर थींदासीं, तव्हां सां लाइव हलंदासीं इंशाअल्लाह। हीअ अहिड़ी असां महफ़िल कई आहे फ़क़ीर मंठार अली कुंभर जे घर में कराची में अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी दुआनि सां लेबर कॉलोनी में असांजी तमामु बहितरीनु महफ़िल हली रही आहे। त सभिनी दोस्तनि जी गुज़ारिश में अल्हम्दुलिल्लाह जीअं त साईं मां शुरूआत बि तव्हांजी सुभान अल्लाह ॾाढा चओ सुभान अल्लाह मदीने वारे साईं त सलात शरीफ़ गॾिजी पढ़ंदा त इंशाअल्लाह तव्हां असांजा बेड़ा पार थींदा। को बि लफ़्ज़ ख़ामोश न हुजे, इश्क़ मुबस्सा पढ़ोसि लिल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हो रहमत जे खजाने जी सुभान अल्लाह। ओ दुनिया ओ हसने नजनाने जी ओ दुनिया दीवानी या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सुभान अल्लाह हबीब अल्लाह। मदीने वारा मुंहिंजा साईं तूं मदीने घुराए जा। सुभान अल्लाह। ओ मदीने वारा मुंहिंजा साईं तूं मदीने घुराए जा। मदीने वारा मुंहिंजा साईं तूं मदीने घुराए जा। ओ तूं मूंखे मदीने घुराए जा। दिल जी पुॼाए जा। मदीने वारा मुंहिंजा साईं तूं मदीने घुराए जा। मदीने वारा मुंहिंजा साईं तू मदीने घुराए जा। हो सिकंदे सिकंदे साल थिया है हीरा मुंहिंजा हाल थिया है। ॾाढा चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ओ सिकंदे सिकंदे साल थिया है हीरा मुंहिंजा हाल थिया है। दर्द ही दिल जो घटाए जा आस दिल जी पुॼाए जा। मदीने वारा मुंहिंजा साईं तूं मदीने घुराए जा। मदीने वारा मुंहिंजा साईं तूं मदीने घुराए जा। सुभान अल्लाह। भेज दस
दस्तगीर अर्ज़ो मञो मन ठार जो साईं कजा कुंभर जी सोल सणाई सुभान अल्लाह। मञो मन ठार जो साईं कजा कुंभर जी सोल सणाई दुखन मां जान छॾाए जा आस दिल जी पुॼाए जा मदीने वारा मुंहिंजा साईं तूं मदीने घुराए जा मदीने वारा मुंहिंजा साईं तूं मदीने घुराए जा सुभान अल्लाह भेज दस्तगीर हे मदीने वारा साईं सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह साईं जन जी सिर्फ़ ॿ मिसरा ॿी नात अल्हम्दुलिल्लाह साईं जन नहीं चया क़िस्मत सां ठाहींदा आहिनि पर सुभान अल्लाह इहो साईं जन मां सुभान शुक्रगुज़ार आहियां त अल्लाह माना सुभान अल्लाह। मूंखे ॾींदा आहिनि हर दफ़े सां साईं जन जी भेज मदीने वारा साईं दम दस्तगीर हो हले वो मदीने ज़रूर हाणे साईं सुभान अल्लाह ॿई हथ मथे करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जेको मदीने हलंदो उहो ॿई हथ मथे करे चए सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हले वो मदीने ज़रूर हाणे ज़रूर हाणे ओ चुमे वो मदीनो ज़रूर हाणे चुमे वो मदीनो ज़रूर हाणे प्यारी असांजी प्यारी असांजी प्यारी असांजी हुज़ूर हाणे चुमे वो ज़रूर मदीनो हाणे ओ चुमे वो मदीनो ज़रूर हाणे ॾाढा चओ सुभान अल्लाह। ओ सिंध में सिकंदे साल थी आहे ओ हीरा असांजा हाल थी आहे साईं सिंध में सिकंदे के साल थी आहे हीरा असांजा हाल थी आहे हीरा असांजा हाल थी आहे ॾिसबो मदीनो ॾिसबो मदीनो ॾिसबो मदीनो ज़रूर हाणे ज़रूर हाणे चुमे वो मदीनो ज़रूर हाणे ओ चुमे वो मदीनो ज़रूर हाणे हाँ चुमे वो मदीनो ज़रूर हाणे रबी तो सा इश्क आहे असांजो जी जी जो अरबी सा इश्क आहे उहो ॿई हथ मथे चए सुभान अल्लाह। हाँ रबी तो सा इश्क आहे असांजो पो छो न लॻे सिर तो सा असांजो छो न लॻे सिर तो सा असांजो छो न लॻे सिर तो सा असांजो ओ घुमे वो मदीनो घुमे वो मदीनो घुमे वो मदीनो ज़रूर हाणे ज़रूर हाणे चुमे वो मदीनो ज़रूर हाणे हाँ चुमे वो मदीनो ज़रूर हाणे छो ऐं आशिक़ चवे थो त रोअंदे रोअंदे रातूं गुज़ारियूं सुभान अल्लाह ओ भेज सिदकी मदीने वारा साईं दम सिदकी दस्तगीर था तोखे पुकारियूं सुभान अल्लाह साईं रोअंदे रोअंदे रातूं गुज़ारियूं सुडकी सुडकी तोखे पुकारियूं हाँ सुडकी सुडकी तोखे पुकारियूं सुडकी सुडकी तोखे पुकारियूं ओ खिले वो मदीनो ज़रूर हाणे ज़रूर हाणे चुमे वो मदीनो ज़रूर हाणे हाँ चुमे वो मदीनो ज़रूर हाणे ओ मंठार जो तो सा प्यार पकोवा कुंभर भी साईं त्यार यकोवा भई हथ मथे खणी ॾाढा चओ सुभान अल्लाह। हाँ मंठार जो तो सा प्यार पकोवा कुंभर भी साईं त्यार यकोवा कुंभर भी साईं त्यार यकोवा वञे वो मदीने ज़रूर हाणे चुमे वो मदीनो ज़रूर हाणे ओ चुमे वो
मदीनो ज़रूर हाणे हाँ चुमे बो मदीनो ज़रूर हाणे मदीने वारा साईं दम दस्तगीर ये महफ़िल मौला अली जे शान में रचाई वई आहे ऐं असांजे हिकिड़े दोस्त जी फरमाइश बि हुई त साईं मौला अली जी शान में वो दोस्त अलाए काॾे गुम थी वियो पर उन दोस्त जी मां ज़रूरु अल्हम्दुलिल्लाह फरमाइश पूरी कंदुसि सुभान अल्लाह त मौला अली जी शान में त आशिक़ चवे थो सुभान अल्लाह हो ओ केड़ी तारीफ़ कयां शान वडो ओ अली मौला जो वा बयान वडो नारे हैदरी भई हथ मथे खणी साईं नारे हैदरी अल्हम्दुलिल्लाह असांजो इहो जेको शाइर अहले सुन्नत आहे मदीने पाक खां अल्हम्दुलिल्लाह असांजो प्यारो दोस्त गुल हसन गुल सोलंगी अल्हम्दुलिल्लाह गरीब गुल हसन साईं वॾी महिरबानियूं अवां असांखे दुआऊं बि ॾिनियूं अल्हम्दुलिल्लाह असांजे प्रोग्राम बि ॾिसो पिया साईं अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी शाइरी मौला अली जे शान में मनक़बत मां शुरू थो कयां त ओ कहिड़ी तारीफ़ कयां शान वॾो अली मौला जो वा बयान वॾो कहिड़ी तारीफ़ कयां शान वॾो अली मौला जो वा बयान वॾो कहिड़ी तारीफ़ कयां शान वॾो अली मौला जो वा बयान वॾो नारो हणो अली जो नारो हणो अली जो नारो हणो दिल सां नारो हणो अली जो नारो हणो हशमत वारो शेर बहादुर ओ हसन जो आहे बाबो फातिमा जो वरी काबे जो गोरे जजी आमद जाए काबो जजी आमद जाए काबो सब वली जो आसमान वडो अली मौला जो बयान वडो सब वली जो आसमान वडो अली मौला जो बयान वडो केड़ी तारीफ़ कया शान वडो अली मौला जो बयान वडो नारो हणो अली जो नारो हणो दिल सां नारो हणो अली जो नारो हणो दिल सां नारो हणो सुभान अल्लाह माशाअल्लाह शायर चवे थो त हो जंग बदर जड़ियूं ओ ओहद बदर जड़ियूं जंगियूं फतेह कई साईं मरहब मुनकर मारे पंज सौ मन दरवा ज़िलकणी ठोके हशमत साण हटाए हशमत साण हटाए पो ओ मनो हर के अबेलवान वडो अली मौला जो बयान वडो मनो हर के अबेलवान वडो अली मौला जो बयान वडो केड़ी तारीफ़ कया शान वडो अली मौला जो बयान वडो नारो हणो अली नारो हणो दिल सां नारो नारे हैदरी ओ वाह वाह गुलासन ओ खुश नसीब तू साईं अली तू जो इमाम वा नारे हैदरी ओ वाह वाह गुलासन खुश नसीब तू अली तू जो इमाम वा ओ तू अली जो गुलाम वा मनो हर के अबेलवान वडो अली मौला जो बयान वडो मुरीदन ते मेहरबान वडो अली मौला जो बयान वडो केड़ी तारीफ़ कया शान वडो अली मौला जो बयान वडो नारो हणो अली जो नारो हणो दिल सां नारो हणो अली जो नारो हणो दिल सां नारो हणो नारे हैदरी दोस्तन खां मां इजाज़त वठंदुमि वॾी महिरबानी जन दोस्तनि असांखे अल्हम्दुलिल्लाह पसंदि कयो ऐं असांजो प्यारो दोस्त तमामु बहितरीनु असां सां गॾु आहे जीअं त पहिरियां भाऊ शिराज़ अहमद कादरी कलंदरी अल्हम्दुलिल्लाह साईं जन हथूं पढ़ियूं अल्हम्दुलिल्लाह असां त आयासीं चैनलनि जे हिसाब सां प्रोग्राम करण लाइव प्रोग्राम अल्हम्दुलिल्लाह असांजो कल्ह सिंध टीवी ते प्रोग्राम थी वियो ऐं अल्हम्दुलिल्लाह अॻिते बि आहे उमेद त असांजो प्रोग्राम ॿियनि चैनलनि ते बि थींदो त नंढड़ी हिकिड़ी महफ़िल बि असां
इन टाइम हुयो त असां नंढड़ी हिकिड़ी महफ़िल बि सर शाइर अहले सुन्नत मंठार अली कुंभर जंहिंजी अलहमदिल्ला मशहूरु ऐं मारूफ़ नात मदनी वारा मुंहिंजा साईं वरी बि तव्हांखे मां ॿुधायां थो ऐं असांजा ॿिया आशिक़ असांजो वालिद मोहतरम हेड मदीने वारा साईं दम दस्तगीर सुमरो हुसैनी अलहमदिल्ला उहे बि असां सां मौजूदु आहिनि ऐं वॾियूं महिरबानियूं असांजो उस्ताद असांखे ॾिसी रहियो आहे साईं आजिज़ रहमतुल्लाह अला शारी सुभान अल्लाह वॾियूं महिरबानियूं उस्ताद लख एहसान सुभान अल्लाह माशाअल्लाह साईं असांखे अलहमदिल्ला दुआऊं बि ॾिनियूं आहिनि तव्हां वॾियूं महिरबानियूं साईं त तव्हां यादि अची वियो त अलहमदिल्ला हिकिड़ी ॿ मिसरा तव्हांजे नात जा बि थी सुभान अल्लाह ॾाढा चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह हो ओ मौला साईं मदीने वाग मुंहिंजी वार मौला साईं मदीने वाग मुंहिंजी वार सारो जो ॾेखार मौला साईं मदीने वाग मुंहिंजी वार मौला साईं मदीने वाग मुंहिंजी वार सुभान अल्लाह ओ नंढपण खां आस इहाई पूरी करे मुंहिंजी प्यास इहाई नंढपण खां आस इहाई पूरी करे मुंहिंजी प्यास इहाई ओ परवर सुनो ही पुकार मौला साईं मदीने वाग मुंहिंजी वार मौला साईं मदीने वाग मुंहिंजी वार सारो जो ॾेखार मौला साईं मदीने वाग मुंहिंजी वार मौला साईं मदीने वाग मुंहिंजी वार ओ ज़िक्र ज़बां ते आहे जारी अर्ज़ कयो आजिज़ला शारी ज़िक्र ज़बां ते आहे जारी अर्ज़ कयो आजिज़ला शारी तन में आहे तवार मौला साईं मदीने वाग मुंहिंजी वार मौला साईं मदीने वाग मुंहिंजी वार सारो जो ॾेखार मौला साईं मदीने वाग मुंहिंजी वार मौला साईं मदीने वाग मुंहिंजी वार माशाअल्लाह हो सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह दोस्तनि जी फरमाइश ते जेके अलहमदिल्ला कराची में अलहमदिल्ला आहिनि रुगो उर्दू स्पीकिंग त सभिनी दोस्तनि जे नज़र कंदुसि कि तमामु बहितरीनु सभु अलहमदिल्ला शान थी वियो दस्तगीर जो शान अलहमदिल्ला रहियल आहे सिर्फ़ु ॿ मिसरा दस्तगीर जे शान में मिली करे पढ़ो अलहमदिल्ला तमामु घणो सुर ईंदो हो सरकार गौसे आज़म नज़रे करम खुदारा सरकार गौसे आज़म नज़रे करम खुदारा सरकार गौसे आज़म नज़रे करम खुदारा मेरा खाली का सबरी दो मैं फकीर हूँ तुम्हारा सरकार गौसे आज़म नज़रे करम खुदारा सरकार गौसे आज़म नज़रे करम खुदारा झोली को मेरी भर दो वरना कहेगी दुनिया झोली को मेरी भर दो झोली को मेरी भर दो वरना कहेगी दुनिया ऐसे सखी का मंगेदा ऐसे सखी का मंगेदा
फिरता है मारा मारा सरकार गौसे आजम नजर करम खुदारा सरकार गौसे आजम नजर करम खुदारा मेरा खालिका सबर दो मेरा खालिका सबर दो मैं फकीर हूँ तुम्हारा सरकार गौसे आजम नजर करम खुदारा सरकार गौसे आजम हाँ नजर करम खुदारा सरकार गौसे आजम नजर करम खुदारा अल्हम्दुलिल्लाह असांजी जेका इहा मनक़बत मां पढ़ी असांजा वेठल दोस्त अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितरीन आशिक़े रसूल ऐं दस्तगीर जा दीवाना फ़क़ीर अनवर अली बिहारी अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह। साईं जन जी इहा फ़रमाइश हुई साईं जन जो वरी बि चवणु आहे त दस्तगीर सिर्फ़ु सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सिर्फ़ु ॿ मिसरा मां दस्तगीर बादशाह पीर जी शान में अञा पढ़ंदुसि सुभान अल्लाह ॾाढा चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ दामन झलिया दस्तगीर जी ओ